नाज़रीन, अहम ख़बर है अमां सां शेयर कंदासीं। राणीपुर में मासूम न्याणी फातिमा फड़ो जे क़त्ल वारो मामलो मुख्य जवाबदार असद शाह खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। असद शाह 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले थियल हो। रिमांड पूरो थियण ते जवाबदार खे अॼु जुडिशनल मजिस्ट्रेट आॾो पेश कयो वेंदो। केस में नामज़द जवाबदार फयाज़ शाह ऐं हिना शाह खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी। इन हवाले से वधिक अपडेट मालूम कंदासीं। गुलशन चांडियो लाइन ते मौजूद है। जी गुलशन, आगे कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त फातिमा फड़ो जे क़त्ल जो मुख्य जवाबदार असद शाह खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। जवाबदार असद शाह 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले थियल हो। अॼु 3 ॾींहनि वारो जिस्मानी रिमांड पूरो थियण ते जवाबदार खे जुडिशनल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वेंदो, जॾहिं त केस में ॼाणल जवाबदार पीर फयाज़ शाह ऐं हिना शाह खे पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। मां इहो ई ॿुधाईंदो हलां त पीर असद शाह जो ड्राइवर जेको आहे एजाज़ काज़ी पुलिस गिरफ़्तार करे वरितो ऐं गॾो हवेली जे मुलाज़िमनि समेत 21 माण्हुनि जा जेको आहे सो DNA जा सैंपल वठी जेको आहे सो कराची लेबोरेटरी में मोकिलिया विया आहिनि। जी ठीक है गुलशन, अवां जी वॾी महिरबानी।